अस्सलाम वालेकुम। ही आहे अदा नज़ीर। कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। अदा खे हर कोई सुञाणे थो मीडिया ते, फेसबुक ते। सुठो ब्लॉगर आहे ऐं सुठो जेको सो होस्ट बि आहे। अदा पंहिंजी महिनत सां हिते जेको आहे देसी सब्जियूं खणी ईंदो आहे बाज़ारुनि में, ऐं ब्लॉग बि ठाहींदो आहे। ऐं हीअ हर मार्केट में वञी असांखे हिकु नॉलेज ॾींदो आहे त कहिड़ी मार्केट में कहिड़ी शइ आहे ऐं किथे कहिड़ियूं शयूं असांखे सस्तियूं मिली सघनि थियूं। त अचो त अॼु असीं अदा सां थोरी सी नंढड़ी ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं हू छा थो चवे पंहिंजी सब्जियुनि जे बारे में। अचो त अदा सां मुलाक़ात कयूं। अदा नज़ीर जी जी कुझु चओ। ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, तबियत सही आहे? अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो। महिरबानी तव्हां पंहिंजे ब्लॉग में मूंखे शामिलु कयो। और देसी खाधा हूंदा आहिनि, बेह पली पालक, ऐं जॾहिं मखण में खाइबी आहे न शइ त पोइ त सुभाणे हलाए वरी वॾनि माण्हुनि खे ख़बर हूंदी, न्यू जनरेशन खे अॼुकल्ह ख़बर न आहे एतिरी। ठीकु ठीकु, महिरबानी, थैंक यू।